नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय जे सिंधी विभाग मां कल असां महाकवि किशनचंद बेवस MA फाइनल पेपर 7th B में महाकवि किशनचंद बेवस जा फ़ैलसूफ़ी वीचारनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। उन्हनि जे बारे में जानकारी हासिल करे रहिया हुआसीं, जंहिंमें असां पढ़ियोसीं त महाकवि किशनचंद बेवस जेको आहे उहो एको ब्रह्म द्वितीयो नास्ति में विश्वास थो रखे। उहो आस्तिक प्रवृत्ति जो आहे ऐं साकार भॻवान खे मञे थो। हर हंधि, हर आत्मा में, हर मनुष्य में उनजो दीदार थो करे ऐं सभिनी खां वॾी भक्ति, सभिनी खां वॾी जेकी शेवा आहे उहा मनुष्य जी शेवा खे ई मान्यता ॾिए थो। उहो ॿरनि में, जंगलनि में ऐं मंदरनि टिकाणनि में भिटकण में विश्वास नथो रखे। कविअ जो मञणु आहे त सची शेवा परमात्मा जी जेकी आहे उहा मनुष्य जी शेवा ई आहे। दुखियनि दीननि जी शेवा कजे त उन परमात्मा जी शेवा करे सघे। उहो गुरु नानक देव ऐं रविंद्रनाथ टैगोर जे काव्य सां वधीक प्रभावित आहे। उन जे जेको आहे जीवन ते श्री गुरु नानक देव जी जो बि घणो असरु आहे ऐं उन्हनि जी मान्यताउनि खे उहो मञे थो। उहो गीता जो रोज़ु पाठ कंदो आहे ऐं उन जे मान्यताउनि खे, उन जी शिक्षाउनि खे पंहिंजे जीवन में हंडाईंदो आहे ऐं ॿियनि खे उन जी शिक्षाउनि खे हंडाइण लाइ, मञण लाइ प्रोत्साहित कंदो आहे। अॼु असां उन जे ॿियनि फ़ैलसूफ़ी वीचारनि जे बारे में पढ़ूं था। कवि लिखे थो, सूरत नीरत सा न रहे, कान खे कल का न रहे। इहो असां कल्ह पढ़ी चुका हुआसीं। झूठ पासारो जगत सारो, साथी सुखनि में दुखनि में न्यारो। कवि लिखे थो, सॼो संसार नाशवंत आहे, दुख सुख में इंसानी वहिंवार साॻियो कोन्हे। जीव जॾहिं राम ऐं कृष्ण जे प्रेम में सुध बुध विञाईंदो तॾहिं मुक्ति पाईंदो। सभु फना आख़िर दुनिया, मरमर सिवा कुछ भी न आहे। रहणो फिर संसार में, हित हर सिवा कुछ भी न आहे। सोना सिंघासन छॾे आया, अग्नीअ जे गोद में, खाक हा फिर खाक थिया, फुल हर सिवा कुछ बि न आहे। कविअ जगत जे क्षणभंगुर रूप जो वर्णन कंदे इतिहास जो वर्क पिणु वरायो आहे। कवि कविता में चवे थो, सभु जेको आहे उहो फना आहे, हिकु क्षणभंगुर आहे। असां मरी मरी वरी जीअरा थिया आहियूं ऐं वरी मरूं था। संसार में कुझु बि न खणी आयासीं ऐं कुझु बि न खणी वेंदासीं। वॾे वॾा राजा बि सोना सिंघासन बि छॾे हिन अग्नि गोद में अंत में अची पिया आहिनि। खाक जा ठहियल आहियूं, वरी अंत में इन खाक में ई समाइजी वेंदासीं। परमात्मा जे सिवा दुनिया में ॿियो कुझु बि वसीलो न आहे, ॿियो कुझु बि न आहे। अॻियां वरी लिखे थो त हथ कफ़न मां ॿई कढी, सखणा सिकंदर हा छॾिया। सभु ॾिसो ही माल जो, हित धर सिवा कुझु बि न आहे। त सिकंदर जहिड़ा जेके महान राजा थिया, जिन सॼी दुनिया खे जीतियो, सॼी दुनिया खे लूटियो, सॼी दुनिया जो धन माल पाण वटि जमा कयो, पर जॾहिं अंत वेलो आयो उहे बि हथ ख़ाली था विया, पाण सां कुझु बि न खणी विया। धर्म बाबति कविअ जा वीचार साफ़ ऐं चिटा आहिनि। हू अंधविश्वास ऐं अजायूं रीतियूं रस्मुनि जे ख़िलाफ़ आहे। धर्म ख़ुदि हिकु फिलोसॉफी आहे। सभ खां उच धर्म आहे सचो इंसानी धर्म, जेको समान सभिनी लाइ लाभदायक आहे। शेवा, हमदर्दी सचे इंसानी धर्म जा ॿ मुख्य पहलू आहिनि।
कवि लिखे थो, धर्म रस्मी थियो सचाईअ जे अॻियां अज़ ख़ुदि लज़ी। धर्म रस्मी थियो सचाईअ जे अॻियां अज़ ख़ुदि लॻी। सिज उभरे ॾिस ॾीए जी रोशनी हटिजी वई। त धर्म जेको आहे उहो शेवा ऐं हमदर्दी उन जा ॿ मुख्य पहलू आहिनि। ऐं जेके धर्म बाबति अंधविश्वास कनि था उन्हनि जी कड़ी निंदा कविअ कई आहे। जीअं सिज जी रोशनी ईंदे ई ॾीए जी रोशनी घटिजी वेंदी आहे, सिमटिजी वेंदी आहे, तीअं ई सचे धर्म जी रोशनी जेॾी महिल थींदी आहे त ही कूड़ियूं रीति रिवाज अंधविश्वास पाण ई छुटिजी वेंदा। सॼे जगत जे घुरिजाउनि दुखियुनि बुखियनि बीमारनि में ब्रह्म वसे थो, परमात्मा वसे थो। खेसि पाइणो आहे त गोकुल वृंदावन अयोध्या या सोनी दरबार में ॻोल्हण बदिरां शहर शेवा में ॻोल्हणु घुरिजे। कवि लिखे थो, वियो तजी मथुरा ऐं गोकुल, नाहे जमुना जगपति। शहर शेवा में वञी कुछ महब मुरलीधर किथे। परमात्मा गोकुल मथुरा वृंदावन में कोन्हे, उहो परम ईश्वर किथे आहे? उहो परम ईश्वर आहे घुरिजाउनि दुखियुनि बुखियनि बीमारनि जी शेवा में। उन्हनि जी शेवा सां ई परमात्मा खे हासिल करे सघिजे। कवि चए थो, हू सर्वव्यापक आहे, रुॻो मंदरनि में कोन्हे, हू त दरिद्र नारायण आहे। हू महलनि में कोन मिलंदो, हू मिलंदो किथे? हू ग़रीबनि जी झोपड़ियुनि में मिलंदो। अॼु ग़रीबनि जूं खायूं झोपड़ियूं मालिक घुमे, हो मरीअ मस्जिद मंदर टेबल टिकाणा खा करे। कवि लिखे थो त परमात्मा जेको आहे ग़रीबनि जी झोपड़ियुनि में निवास थो करे ऐं मरीअ मस्जिद मंदरनि खां हू पासो थो करे। बेवस टैगोर वांगुरु ख़ल्क़ जी ख़िदमत में ई धम्म जो साक्षात्कार करे थो। ग़रीब ऐं मिस्कीन प्रभुअ जी मूरत आहे। सचो धर्म आहे कि मोहताज ऐं घुरिजाउनि जी मदद करणु। मिल हली महराज खे मोहताज जे एहतियाज में, ॻोल्ह का दर्दी दुख दिल शाम शेवा वास्ते। मालिक त तॾहिं मिलंदो जॾहिं परोपकार कंदे। न सिर्फ़ु घुरिजाउनि जी घुर्ज पूरी कर, पर हू तो वटि झोली फैलाए अचनि त उनखां अॻु ई तूं खेनि ॻोल्हे संदन घुर्ज पूरी कर। ॿ मिठा ॿोल ॿोले हमदर्दी ॾेई हिमत अफ़ज़ाई करे संदन आत्मिक शक्ति वधाए। इहो ई सचो इंसानी धर्म आहे। हर क़िस्म जी नेकी मालिक खे मंज़ूर आहे। जॾहिं दर्द में को दॿियल दिलि ॾिसी, हलाकीअ में हानी हॼल दिलि ॾिसी, का लोरीअ ऐं झोलीअ लॻल दिलि ॾिसी, मुसीबत जिदह ऐं भॻल दिलि ॾिसी, न ॾेई सघी जे मदद माल जर, चैन मन दिलासे जा ॿ टे अखर। केॾी न सुहिणी कविता कविअ लिखी आहे। कवि चए थो त अगरि को घुरिजाऊ तो वटि पंहिंजी घुर्ज पूरी करण लाइ अचे, झोली फैलाए, तूं कोशिशि कर त उनजी झोली फैलाइण खां अॻु ई तूं उनखे ॻोल्हे करे उनजी घुर्ज पूरी करे सघे। अगरि तूं उनखे कुझु धन माल कुझु उनजी ज़रूरत पूरी नथो करे सघीं त ॿ मिठा ॿोल ॿोले उन सां हमदर्दी ॾेई उनजी हिमत अफ़जाई कर त संदसि आत्मिक शक्ति उनखे प्राप्त थिए ऐं हू पंहिंजो कार्य पूर्ण करे सघे। बेवस जो सत्कर्म में विश्वास आहे। संदसि चवणु आहे त संसार कर्म जी कॉलोनी आहे। कर्म कबो त उन मुताबिक़ फल मिलंदो। संसार आहे खेत, जेकी पोखबो सो पाइबो। बूटो लॻाए अक जो कीअं अंब जो फल खाइबो। इहा सची ॻाल्हि आहे। ऐं शास्त्रनि में, असांजे धार्मिक पुराणनि में, गीता में बि इहो लिखियलु आहे त हीउ संसार नाशवंत आहे। हिकु ॾींहुं असांखे हितां चालाणो करे हलिणो आहे। हीअ कर्म भूमि आहे इंसान जी, जिते जेको कर्म कबो उन मुताबिक़ ई असांखे फल प्राप्त थींदो।
अगरि असां अक जो ॿूटो ॿोईंदासीं त असांखे अंब किथां नसीब थींदा। स्वामीअ जा श्लोक ऐं शाह जो रसालो बेवस जा रूहानी रहबर हुआ। धर्म, पंथ, मत ऐं रूहानी फ़ैलसूफ़े में विची वाट वठी हलियो। संदसि सामूंडी सिपूं जा 24 पूर फ़ैलसूफ़ानी नुक़्तनि सां टिमटार आहे। संदसि शाइरानी ॿोली फ़ैलसूफ़ीअ जे अमूल्य मानकनि ऐं मोतियुनि सां टिमटार आहे। मन त पाणीअ जीअं हमेशह हिकु हेठाई वठे, पर विवेकी पंप सां दॿिजे मथाईअ ते। कवीअ मिसाल ॾिनो आहे त मन त जेको आहे उहो हमेशह पाणीअ वांगुरु हेठाई वठी हले थो, पर विवेक रूपी पंप सां असां हुनखे छिके मथे करे सघूं था। मन जी पाणीअ सां भेंट, छाकाणि त ॿिन्ही में ख़ासियत साॻी आहे। पंप आहे विवेक, जंहिंखे इच्छा शक्तिअ सां कब्ज़े में रखिणो आहे। ब्रह्म सृष्टिअ जो पैदा कंदड़ पालींदड़ आहे। हुन सांस ॾिनो आहे त ग्रास बि ॾींदो। ब्रह्म जगत में जीव जे सफ़र शुरू करण खां अॻु में ई संदसि दाणे पाणीअ जो बंदोबस्तु करे थो। इन करे हू विश्व पालक आहे। गीता में बि इहो उपदेश ॾिनो वियो आहे त जंहिं परमात्मा ही साह ॾिनो आहे उहो ग्राह यानी खाधो ज़रूरु ॾींदो। भॻवानु हिन जीव खे हिन संसार में मोकिलण खां अॻु ई उन जे दाणे पाणीअ जो बंदोबस्तु करे थो छॾे। दातार जन्म ॾियण ते नए खीर जी वहारी। संसार में सफ़र खां पहिरीं समर अचे थो। इन में हिकु उदाहरण ॾींदे कवि लिखे थो त जीअं माता जे गर्भ में शिशु अचे थो ऐं जनम वठे थो, जन्म खां अॻु ई माता खे थन ॾेई परमात्मा खीर जी नहर वहाए थो छॾे। तंहिं रूप में हिन संसार में जेको जनम वठे थो, परमात्मा हुन लाइ पहिरियों ई खाधे ऐं पीते जो बंदोबस्तु करे थो छॾे। कर्म कर, फल जी इच्छा न रख, फ़लसफ़े में विश्वास हो। कर्म लाइ उत्साहित कंदे लिखे थो, कर्म हिमथ होशियार थी, पार्थ न पओ तूं पोइ ते, आहे कायरात न कुंती शेर तुंहिंजे शान में। कवि वेवस जी कविता में हंधि हंधि फ़ैलसूफ़ाना नुक्ता, रूहानी राज़, उपनिषदनि ऐं गीता मां आत्मा ऐं परमात्मा जूं सम्झाणियूं पखिड़ियल आहिनि, जंहिं करे नवाण जो अहसासु थो थिए। बेवस हुस्न जमालियात ते आलीशान कविता लिखी आहे। शारीरिक ऐं आत्मिक सूंहं जो ज़िक्र कंदे चवे थो, जा मिज़ाजीअ खे सुजी महबूब संदीस मूरत में, सूंहं बेवस सा हक़ीक़ीअ लाइ सॼी कुदरत में। बेवस जे चवण मूजिबि सूंहं जे पैदा थियण ऐं रहण लाइ फूल बाग, बहारी, लात, बुलबुल ऐं कोयल जी तवाण बि काफ़ी आहे। सितारनि जी चिमकाट ऐं नाच जी छिमछिम में बि सूंहं वसे थी। बेवस जे शहर में सूंहं लाइ अभिलाषा ऐं ख़ुदि कुर्बानी गॾियल आहे। बेवस खे मौत में बि सूंहं नज़र आई। मौत जो सुहिणो मलाइक आहे रहमत जे समान, बदनुमाईअ ऐं करारप ते कुझु करड़ी कमाल। केॾी न सुहिणी कविता कविअ लिखी आहे। अॼु एसिताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां इन ई महाकवि किशनचंद बेवस जा समाजवाद सां संबंधित वीचार पढ़ंदासीं ऐं उन्हनि जे बारे में मुख़्तसर जानकारी हासिल कंदासीं। धन्यवाद।